सेहतमंद ज़िंदगीअ जे लाइ जिस्मानी सरगर्मियुनि जे हवाले सां केतिराई तजुर्बा कया विया आहिनि। हर तहक़ीक़ खां पोइ माहिरनि ख़ुशगवार ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण लाइ जिस्म खे मुतहरिक रखण जो मशवरो ॾिनो आहे। पर ताज़ो ई कयल हिक तहक़ीक़ मां ख़बर पई आहे त हिक हफ़्ते में दुड़की डुकण ज़िंदगीअ में 12 सालनि ताईं जी वाध करे सघे थो। इंटरनेशनल जर्नल ऑफ एनवायरमेंटल रिसर्च एंड पब्लिक हेल्थ में छपियल तहक़ीक़ में माहिरनि 4400 माण्हुनि जो मुतालियो कयो। मुताले में माहिरनि हिक हफ़्ते में घटि 75 मिंटनि ताईं पंधु कंदड़ या दुड़की डुकंदड़ माण्हुनि जी हफ़्ते में 10 मिंट पंधु कंदड़ माण्हुनि सां भेट कई। तहक़ीक़ दौरान DNA जे हिक हिसे टेलोमेयर्स ते गौर कयो वियो, जेको हिसो क्रोमोसोम्स जे मथनि ते मौजूद ढांचनि खे बयान कंदो आहे। जीअं जीअं इंसान जी उमिरि वधंदी आहे त उन जा टेलोमेयर्स सुकड़जण लॻंदा आहिनि ऐं हलंदे हलंदे तमामु घटिजी वञनि था, जंहिंजे करे घरड़ा पंहिंजो कमु नाहिन करे सघंदा, जंहिंखां पोइ कुराड़प ऐं ज़िंदगीअ जो ख़ात्मो अची वञे थो। तहक़ीक़ में ॾिठो वियो त हफ़्ते में घटि 75 मिंटनि ताईं तेज़ पंधु कंदड़ या डोड़ंदड़ माण्हुनि जी हयातियाती उमिरि में 12 सालनि जो फ़र्क़ु हो। माहिरनि तहक़ीक़ में मौत जी शरह जो जाइज़ो न वरितो, तंहिं हूंदे बि उन्हनि इहो चयो त तेज़ पंधु करण ऐं उमिरि वधण में ॻांढापो ज़रूरु आहे।